सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 7 सबक 7 सस्पेंशन एंड कोलाइड सस्पेंशंस एंड कोलाइड्स दोटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर मां यहाँ नाना आबिद प्यारा ॿारो हिनमहिल ताईं असां ॻारनि जे बारे में काफ़ी पढ़ी चुका आहियूं पर ॻारनि खां अलावा कुझु ॿियूं बि मिलावटूं हूंदियूं आहिनि जेके असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असांजे साम्हूं ईंदियूं आहिनि ऐं इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं उहे काफ़ी दिलचस्प हूंदियूं आहिनि अचो त हिन सबक में असां उन्हनि मिलावटुनि जे बारे में ॻाल्हायूं। प्यारा ॿारो असां पोएं सबक में पढ़ी चुका आहियूं त उहे मिलावटूं जेके हिक करियूं यानी होमोजिनस हूंदियूं आहिनि, साफ़ यानी क्लियर हूंदियूं आहिनि, शफ़ाफ़ यानी ट्रांसपेरेंट हूंदियूं आहिनि, उहे ॻाढ़ हूंदा आहिनि। पर उन खां अलावा जेकॾहिं हिननि टिन्ही कंडीशन्स मां का बि हिकु शर्त पूरी न थी त उहो ॻाढ़ कोन हूंदो आहे। सो अचो त असां खीरु ॾिसूं। खीरु हिकु करो त आहे पर साफ़ कोन्हे ऐं शफ़ाफ़ कोन्हे, उनजे करे इहो ॻाढ़ कोन्हे। अहिड़ी तरह गदलो पाणी ॾिसूं जेको दरिया में या नदीअ में या वाहन में हलंदो आहे, उहो पाणी बि न को हिकु करो आहे, न को साफ़ आहे, न को शफ़ाफ़ आहे, उनजे करे उहो बि ॻाढ़ कोन्हे। भला दवा खे जेकॾहिं ॾिसूं त दवा हिकु करी त आहे पर साफ़ ऐं शफ़ाफ़ कोन्हे। साफ़ जो मतिलबु आहे जंहिंमां रोशनी गुज़री सघे, ऐं शफ़ाफ़ उहा आहे जेका ट्रांसपेरेंट हुजे, यानी उन मां बि रोशनी गुज़री सघे ऐं बग़ैर रंग जे हुजे। त उनजे करे दवा बि असांजी ॻाढ़ न आहे। भला चांहि ॾिसूं, चांहि बि हिकु करी त आहे पर न को साफ़ आहे, न को शफ़ाफ़ आहे, उनजे करे इहा बि ॻाढ़ कोन्हे। सो ही सभु शयूं यानी खीरु थियो, गदलो पाणी थियो, दवा थी ऐं चांहि थी, इहे असां वटि ॻाढ़ कोन्हनि। पर भला इहे छा आहिनि? अचो त हिकिड़ी बोतल में असां लूणाठियो पाणी खणूं, ॿिए बोतल में खीरु खणूं ऐं टे बोतल में गदलो पाणी खणूं ऐं हिकिड़ी टार्च ॿारे हुनजी रोशनी हुननि खे लॻायूं त जेको लूणाठो पाणी हूंदो उन मां अंदरि असांखे कुझु बि नज़र कोन ईंदो, रोशनी हुन मां ॿाहिरि निकिरी वेंदी, छो त इहो ॻाढ़ आहे, इहो ट्रांसपेरेंट आहे। खीर में असांखे हीअं धुंधलो नज़र ईंदो पर अंदरि जेको आहे उहो हिकु करो हूंदो, होमोजिनस हूंदो। पर जेकॾहिं गदलो पाणी हूंदो त हुन में असांखे गदले पाणी जा ज़रड़ा साफ़ नज़र ईंदा जेके तरंदा पिया आहिनि पाणीअ में। सो इन्हनि में उहे शयूं जेके साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां सॉल्यूशन चवंदा आहियूं। जेके खीर वांगुरु हूंदियूं आहिनि जिन में धुंधलो नज़र ईंदी आहे रोशनी, उनखे असां कोलाइड चवंदा आहियूं। पर जंहिंमें असांखे ज़रड़ा साफ़ नज़र ईंदा आहिनि उनमें असां उनखे असां सस्पेंशन चवंदा आहियूं। सॉल्यूशन यानी ॻाढ़, कोलाइड ऐं सस्पेंशन। हाणे असां जेकॾहिं हिननि टिनी शयुनि जी ज़रड़नि वारी बनावट ॾिसूं त सॉल्यूशन जेको आहे उन में तमामु नंढड़ा ज़रड़ा आहिनि जेके पाणी जे मालिक्यूल सां पोलर बॉन्ड में हूंदा आहिनि। कोलाइड में उहे ज़रड़ा थोड़ा वॾा हूंदा आहिनि, उहे पाणियाठ में तरंदा रहंदा आहिनि। सस्पेंशन में उहे अञा बि वॾा हूंदा आहिनि ज़रड़ा ऐं उहे तरंदा रहंदा आहिनि, ऐं उहे कंहिं जाते घटि हूंदा आहिनि ऐं कंहिं जाते वधीक हूंदा आहिनि। तो वस्फ़ जेका असां ॿुधाईंदासीं उहा थी सस्पेंशन ऐं कोलाइड जी। सस्पेंशन ऐं कोलाइड अहिड़ियूं मिलावटूं हूंदियूं आहिनि जंहिंमें ॻरंदड़ यानी सॉल्यूट जा ज़रड़ा के क़दुरु वॾा हूंदा आहिनि ऐं उहे ॻारींदड़ में तरंदा यानी लटकंदा ई रहंदा आहिनि। लफ़्ज़ सस्पेंशन जेको आहे उहो निकितल आहे सस्पेंड मां, सस्पेंड जो मतिलबु आहे लटकाइण, यानी हीउ जेको आहे उहो लटकाइण आहे लफ़्ज़ सस्पेंड, छो त इहे पाणियाठ में लटकंदा रहंदा आहिनि, उनजे करे असां हिनखे सस्पेंशन चवंदा आहियूं। सस्पेंशन या सस्पेंड। ॿारो अचो त असां ॻाढ़, कोलाइड ऐं सस्पेंशन में फ़र्क़ु ॾिसूं। जेकॾहिं असां ॻाढ़ खे ॾिसंदासीं त ॻाढ़ जेको आहे उहो यानी सॉल्यूशन हिकु जिन्स ऐं यकसां हूंदो आहे। कोलाइड बज़ाहिर त हिकु जिन्स ऐं यकसां हूंदो आहे पर थोरो वॾे करे ॾिसण में हुन जा ज़रड़ा जेके ॿिए मादे जा हुन में हूंदा आहिनि उहे साफ़ नज़र ईंदा आहिनि। कोलाइड या सस्पेंशन घणो करे ॿिनि मुख़्तलिफ़ मादी शयुनि मां ठहंदा आहिनि, यानी हिकिड़ी जेका पाणियाठ हूंदी त ॿी जेका आहे उहा नहरी शइ हूंदी, या हिकिड़ी गैस हूंदी त ॿी जेका आहे उहा पाणियाठी शइ हूंदी। अहिड़ी तरह ॿिनि मुख़्तलिफ़ मादी हालतुनि जी शयुनि मां कोलाइड ऐं सस्पेंशन ठहंदा आहिनि। ऐं सस्पेंशन जेका आहे उहा हिकु करी न हूंदी आहे, उहा मिलावट हिकु करी न आहे, उहो असांखे साफ़ नज़र ईंदो आहे। यानी सॉल्यूशन होमोजिनस आहे, कोलाइड ऐं सस्पेंशन हेटेरोजिनस आहे। ॻाढ़ में जुज़ा अलॻि न ॾिसजंदा आहिनि पर कोलाइड में वॾो करे जुज़ा अलॻि ॾिसजंदा आहिनि। सस्पेंशन में त साफ़ जेको आहिनि वॾो करण खां सवाइ जुज़ा अलॻि अलॻि ॾिसजंदा आहिनि।
गार में नहरा जुज़ा पाण्याठ में मुकम्मल मिली वेंदा आहिनि, पर कोलाइड ऐं सस्पेंशन में नहरा जुज़ा पाण्याठ में पखिड़ियल ऐं लटकियल रहनि था। गार साफ़ ऐं शफ़ाफ़ मिलावट है, कोलाइड नीम शफ़ाफ़ यानी सेमी ट्रांसपेरेंट ऐं या गैर शफ़ाफ़ यानी ओपेक मिलावट है, जंहिंमां रोशनी कोन लंघी सघंदी आहे। गार हर हंध ते साॻी शिकिल ऐं रंग हूंदो आहे, यानी तव्हां जेकॾहिं कंहिं जार में या कंहिं बोतल में या कंहिं गिलास में ॻार आहे त उनखे किथां बि खणोसि हर हंध ते साॻी शिकिल ऐं रंग हूंदसि। पर कोलाइड जेको आहे उहो बि साॻी तरह हर हंधि साॻी शिकिल ऐं साॻी रंग वारो हूंदो आहे, छो त उहो बि होमोजीनस हूंदो आहे तक़रीबन। पर जेको सस्पेंशन आहे उहो मुख़्तलिफ़ जाइ ते मुख़्तलिफ़ शिकिल ऐं रंग रखंदो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां गदिलो पाणी खणंदो हिकिड़े पासे खां त हुन में वधीक मिटी हूंदी, ॿिए पासे खणंदो त घटि मिटी हूंदी, या मथां तारे खणंदो त हुन में अञा बि घटि मिटी हूंदी। ॼार में हर हंधि साॻी सघ हूंदी आहे, यानी कंसंट्रेशन सोल्यूशन जी हर वक़्तु साॻी हूंदी आहे हर जाइ ते। कोलाइड में बि साॻी सघ हूंदी आहे हर जाइ ते, यानी कंसंट्रेशन जेका आहे उहा साॻी हूंदी आहे, पर सस्पेंशन में मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ कंसंट्रेशन हूंदी आहे। ॻार वक़्त सां नहरा जुज़ा अलॻि न थींदा आहिनि, यानी नहरा जुज़ा हिकिड़ो दफ़ो हुन में ॻरी विया त उहे अलॻि कोन थींदा पाणी पाणी। कोलाइड में बि उहे जुज़ा पाणी वक़्त सां अलॻि कोन थींदा आहिनि, पर जेको सस्पेंशन आहे उनखे जॾहिं तव्हां रखी छॾियो त उन में जेके नहरा जुज़ा हूंदा आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता तरे में वेही रहंदा आहिनि। जीअं जेकॾहिं मेरो पाणी जेको गदिलो पाणी हो जंहिंमें ॿारी हुई उनखे तव्हां कलाकु ॿ रखी छॾियो त पाणी में मिटी हेठि वेही रहंदी आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं मिटी हाणे सेटल थी वई आहे। अहिड़ी तरह सां हाणे ॻार, कोलाइड ऐं सस्पेंशन में फ़र्क़ु ॾिठो। जॾहिं जारे मां सिज जी रोशनी ईंदी आहे कंहिं ऊंदाही जाइ ते या नीम ऊंदाही जाइ ते त असांखे उहा रोशनी नज़र ईंदी आहे। छो नज़र ईंदी आहे, उहा किरणूं छो नज़र ईंदियूं आहिनि? छो त हवा में मिटीअ जा सन्हा सन्हा ज़रा हूंदा आहिनि, उन्हनि ते जॾहिं उहा रोशनी पवंदी आहे त उहा ज़रा जेके उहे चमकण लॻंदा आहिनि ऐं उहे असांखे ज़रा नज़र ईंदा आहिनि। सो हवा जेको आहे हिकिड़ो कोलाइड आहे, जेको आम फर्म कोलाइडनि मां हिकिड़ो आहे। अहिड़ी तरह जॾहिं दूंहों थींदो आहे शहरनि में, जंहिंखे असां स्मोग चवंदा आहियूं, उन स्मोग जे करे असांखे काफ़ी शयूं धुंधलियूं नज़र ईंदियूं आहिनि। उहो स्मोग बि दरअसल हवा में यानी हिकिड़ी गैस में कोलाइड ठहंदो आहे मिटीअ जे सननि ज़रनि जो। अहिड़ी तरह जॾहिं सियारे जे मौसम में फॉग थींदो आहे यानी धुंध थींदी आहे त उहा धुंध बि हिकिड़ो कोलाइड आहे। जेकॾहिं आम इस्तेमालु थींदड़ पाण्याठी कोलाइड ॾिसो त खीर हिकिड़ी सभिनी खां आम कोलाइड आहे। जेके पेंट्स या रंग असां घरनि खे रंग रोगन करण लाइ या ड्राइंग ठाहिण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं या पेंटिंग ठाहिण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, उहे रंग बि कोलाइड आहिनि। मैंगो स्क्वाश मास थाधल अहिड़ा ॿिया घणेई शरबत जेके आहिनि उहे बि कोलाइड आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा लोशन जेके असां पंहिंजे जिस्म ते लॻाईंदा आहियूं उहे बि कोलाइड आहिनि। आम इस्तेमालु थींदड़ सस्पेंशन्स कुझु ईअं आहिनि, जीअं रायतो थियो, ॿोड़ जी लास थी, चूनो ऐं कथो थियो जेको असां पान ते लॻाए खाईंदा आहियूं, या उहो चूनो जेको असां वणनि ते लॻाईंदा आहियूं, जीअं वण जेको आहे उहो जीतनि खां ऐं माकड़नि ऐं कीड़नि खां बची सघनि, या कुझु दवाऊं हूंदियूं आहिनि जेके बि असां सस्पेंशन वारियूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु कंदा आहियूं। प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हां सस्पेंशन्स ऐं कोलाइड्स जे बारे में एतिरी मालूमात हासिल करे वरिती हूंदी जो तव्हां उन्हनि खे ॻारनि खां अलॻि सम्झी सघो ऐं अलॻि करे सघो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।